ॻाल्हि-ॿोल कई वई। हुन चयो त नवाज़ शरीफ संदन मौक़िफ़ जी हिमायत कई ऐं मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराई। नुक़्ता इहो आहे त सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि उन जे हवाले सां अवामी तहरीक पारां ॻाल्हि रखी वई। सिंध जे कोयले जे हवाले सां, सिंध जे पाणी जे हवाले सां उन में मूं मियां नवाज़ शरीफ साहब खे आगाह कयो त जॾहिं वक़्तु ईंदो आहे तॾहिं असांखे सुकाए मारियो वेंदो आहे, वरी वक़्त ते ॿोड़ियो वेंदो आहे ऐं ॿोड़े मारियो वेंदो आहे। उन ते मियां नवाज़ शरीफ साहब ॿोड़े मारण जे हवाले सां, बंदनि जे हवाले सां सूरत हाल मालूम कई। उनखे ॿुधायो वियो त गौसपुर में ऐं टोड़ीअ में ऐं सुपरे ऐं कोट आलमू सुजावल में जेके 1.5 करोड़ खां वधीक माण्हू मुतासिर थिया, उन्हनि ते मियां नवाज़ शरीफ साहब सख़्तु तशवीश जो इज़हार कयो ऐं मूंखे गुज़ारिश कई त आउं ख़्वाजा साद रफ़ीक साहब सां ऐं ममनून साहब सां ऐं गौस अली शाह साहब सां ऐं सलीम ज़िया इस्माइल राव साहब सां कोऑर्डिनेटेड एफर्ट्स करे को चार्टर ठाहियूं। पीपल्स पार्टी ऐं मौजूदा हुकूमत सिंध जे कंहिं बि इशू खे, टारगेट किलिंग खे, सिंध जे वसीलनि खे, हैदराबाद ऐं कराची शहरनि जी बहाली, शागिर्दनि जी दाख़िला समेत, पाणी ऐं नाणे खां सवाइ, कोयले खां सवाइ, अक़लियतुनि, कोली, भील ऐं मेंघवाड़नि जी नौकरियुनि मां गैरहाज़िरी समेत समूरनि मामलनि ते ॻाल्हाए थी। पर पीपल्स पार्टी सिंध जे बर्निंग इशूज़ ते ॻाल्हाइण जे बजाए फ़क़ति सिंध कार्ड जी ॻाल्हि थी करे। सिंध कार्ड सिंध जे माण्हुनि वटि आहे, कंहिं हुकुमरान जमात। मियां नवाज़ शरीफ साहब टे ॿियूं नयूं अहम ॻाल्हियूं कयूं, पलीअ साहब ऐं मियां साहब। हिकिड़ो त आदमशुमारी जे हवाले सां मियां साहब चयो त घरशुमारी में सिंध जे हक़ीक़ी माण्हुनि सां ज़्यादती पई थिए, इन करे असां 3 अप्रैल वारी हड़ताल जी PMLN भरपूर मदद कई आहे। असीं उन्हनि जे मौक़िफ़ खे सही था सम्झूं। घरशुमारी जे हवाले सां उन्हनि सां ज़्यादती पई थिए। ॿियो मियां साहब ऐं मूं ऐं पलीअ साहब गॾियल डिस्कस कयो ऐं असांजी ख़्वाहिश हुई त सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस साहब 12 मई जे वाक़िअनि जो मियां साहब जी ख़्वाहिश हुई त उन ते सुओ मोटो एक्शन थियणु खपे। टियों मियां साहब चयो त कराची में टारगेट किलिंग जे हवाले सां को कॉम्प्रोमाइज़ न थियणु खपे। वफ़ाई घरू वज़ीर